नमस्कार, जय झूलेलाल। मां रेखा आहूजा, बिलासपुर छत्तीसगढ़ में। मां तव्हांखे हिकु वाद्य यंत्र लाइ ॿुधाइणु चाहियां थी पई, सारंगी। उमिरि सां वेसर त थी पए पई, पर अञा ताणी यादि आहे त असांजी अम्मा असां सभिनी भाइरनि भेनरुनि खे गॾु विहाए भक्त कंवर राम जा कलाम ॻाए ॿुधाईंदी हुई। तंहिं महिल मोबाइल टीवी त छॾ, CD प्लेयर बि न हूंदा हुआ। अम्मा कैसेट लॻाए उन सां गॾु गॾु पाण बि ॻाए ऐं ॻाइण लाइ बि चवंदी हुई। भक्त कंवर जे सुर सां गॾु गॾु हिकु साज़ जी आवाज़ बि ॿुधण लाइ मिलंदी हुई। उहो त साज़ ॻाए थो पियो, ईअं फील थींदो हुयो। जीअं जीअं सम्झ पई, सुर सम्झ में आया त पियो उहा रूहानी आवाज़, जंहिंखे ॿुधी ॿुधी असांजूं अखियूं ॻूठिजी वेंदियूं हुयूं। दरअसल उहो सम्मोहन न हुयो, उहो मेडिटेशन हुयो, पंहिंजी आत्मा सां पंहिंजो परिचय। अॼु 50 साल जी उमिरि खां पोइ राजेश भाउ खां ॼाण पई त सुहिणी आवाज़ उहा सारंगी जी हूंदी हुई, और उन में बि सिंधी सारंगी। वाह अदा वाह! राजेश परसरामानी भैया ने इन सारंगी खे नयो जीवन ॾिनो आहे। त मां तव्हां सां हिकु निवेदन करणु चाहियां थी त 27 जून विश्व सारंगी दिवस, अचो त पाण सभु मिली करे मल्हायूं। जय झूलेलाल, शुक्रिया, धन्यवाद।